कंबर जे ॻोठ छजड़ा जी नौजवान नारी यास्मीन मेमन सां ज़्यादती कंदड़ जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन सिलसिले में नारी तरफ़ां कंबर जे सिटी थाणे ते 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो हुयो, पर पुलिस कंहिं बि हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे न सघी आहे। अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ मेमन बिरादरी, नारी जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां तारीख़ हिकु दौरजंदी रही आहे त ही जबर ऐं ज़ुल्म हर न्याणी सहंदी आई आहे। को वाक़ियो थियो आहे, ही तमामु इंतिहाई ज़ुल्म थियो आहे। हीउ हिकु मेमन कम्यूनिटी असां न पर पूरी सिंध सां थियो आहे। असां इहो ई चवंदासीं पूरे कंबर जी आवाम खे, पूरी सिंध जी आवाम खे त हीअ हिकु वॾी नाजाइज़ी आहे ऐं हिकु सफ़ा छोकिरनि हिकिड़े मलूननि हीउ अहिड़ो अमल कयो आहे ऐं हिकु यतीम न्याणी सां जंहिंजो न पीउ आहे न जंहिंजी माउ आहे। हुन जो भाउ हिकिड़ो ॿाहिरि मुल्क में मज़दूरी कंदो आहे, उन न्याणी खे ट्यूशन तो मोटंदे अकेलो ॾिसी करे ज़्यादती जो निशानो बणायो अथनि। यतीम न्याणी आहे जंहिंजो भाउ जेको आहे सऊदीअ में मज़दूरी थो करे ऐं उन सां बाक़ाइदे नाइंसाफ़ी कई आहे। अञा बि असां ते FIR कटी वई आहे। मुज़ाहिरीन सरकार ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे अपील कई आहे त नारी सां ज़्यादती कंदड़ बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नारी खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।